मुर्शिदाबाद में मज़दूरनि जो नौकरियुनि जा आर्डर न मिलण ख़िलाफ़ फ़क़ीर सिकिलदो उन्हनि जी अॻवानी में मुर्शिदाबाद प्रेस क्लब अॻियां लेटर हाउस में अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइम करे ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। डीसी ऑफिस मटियारी में इंटरव्यू ॾियण बावजूद अञा ताईं आर्डर न ॾिना विया आहिनि। नौकरियूं जा आर्डर ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। उन मौक़े ते फ़क़ीर सिकिलदो उन्हनि सलमान लगारी सोहेल मीरजत वसीम आशी मुज़फ़र कोसो सावण खान राहू फयाज़ महमूद राइब ढुमकी मनसूमरो ऐं ॿियनि मीडिया अॻियां चयो आहे त डिप्टी कमिश्नर ऑफिस मटियारी में डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी ऐं डिस्ट्रिक्ट रेगुलेटमेंट कमेटी मटियारी खे BBS 1 खां 4 ताईं मुख़्तलिफ़ जायुनि लाइ 6 महीना अॻु इंटरव्यू ॾियण बावजूद अञा ताईं नौकरियुनि जा आर्डर जारी न कया विया आहिनि। हिननि ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि त किथे मटियारी ज़िले इंतज़ामिया मज़दूरनि खे नौकरियूं ॾियण बजाए सियासी बुनियादनि ते नौकरियूं ॾेई मज़दूरनि जी हक़नि ते दाड़ो हयो वेंदो। हिननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह चीफ सेक्रेटरी सिंध ऐं लाॻापियल अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी नौकरियुनि जा आर्डर जारी करे बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कैंप जारी रहंदी। माज़ूर कोटा ते अमल कयो, माज़ूर कोटा ते अमल कयो, माज़ूरनि सां इंसाफ कयो, माज़ूरनि सां इंसाफ कयो, माज़ूरनि खे रोज़गार ॾियो, माज़ूरनि खे रोज़गार ॾियो, माज़ूरनि खे रोज़गार ॾियो, माज़ूरनि सां माज़ूर कोटा ते अमल कयो, माज़ूरनि खे माज़ूरनि सां इंसाफ कयो।